नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र वठूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। बात करनी जमहूरियत की और सोच एक फाशिस्ट, एक डिक्टेटर की, जिसने ये चोर डाकू 6 साल दिन रात इल्जामात लगाए, आज वो सर्टिफाइड चोर निकला। नवाज शरीफ साहब इंशाल्लाह आएंगे और अल्लाह ने जरूर आएंगे तो मैं एयरपोर्ट जाऊंगा उनको लेने के लिए। आपको इतराज़ है इसमें? कोई जमहूरियत को खतरा नहीं। सर्टिफाइड चोर के पीछे अगर उनके हवारी में जाना तो उनकी मर्जी है, लेकिन कानून अपना रास्ता इख्तियार करेगा। किसी सर्टिफाइड चोर और डकैत को हम वहां पर घुसने नहीं देंगे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ इमरान खान से बैकडोर राब्तनि वारियुनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। फ़ैसिलो अची चुको है तो इमरान खान एक सर्टिफाइड चोर ऐं धोखेबाज़ है। इमरान खान की नाहली खुशी जोगी न पर इबरतनाक है। इस्लामाबाद में कंहिं सर्टिफाइड चोर के दाख़िल थियण न ॾींदासीं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि वणे त इमरान नियाज़ी कूड़ ऐं बददियानती जो मुजस्मो है। जलसन जुलूसन गार गंद ऐं क़ौम के विरहाइण सां मसइला हल न थींदा। असांखे गॾिजी मसइला हल करणा पवंदा। आम चूंडूं अञा 11 महीना परे आहिनि। असांजो को इरादो नाहे त मईशत के बहितर करण बिना चूंडुनि न वञूं। FATF की ग्रे लिस्ट में निकरण सॼी क़ौम की कामयाबी है। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा बिलावल भुट्टो ज़रदारी हिना रबानी खर उन में अहम किरदार अदा कयो। आर्मी चीफ की मुक़ररी मामूल जो मामलो है। हुकूमत के आर्मी चीफ मुक़रर करण जो आइनी अख्तियार हासिल है। जेके नाला ईंदा त हुकूमत फ़ैसिलो कंदी। जमहूरियत के को ख़तरो न है। आईने कानून के दायरे में रही करे कम कंदा रहंदासीं। हम स्पेशलिस्ट हैं मार्चेस के, हमें पूरा तजर्बा है इसका। फैमिलीज आएंगी, इसमें हर यानी लोग हर किस्म की पार्टिसिपेशन शहरियों की होगी और लोग एंजॉय करेंगे। क्या ये चाहते हैं कि मुनज़्ज़म तौर पे एहतजाज हो, या ये चाहते हैं कि पाकिस्तान श्रीलंका की तरफ चला जाए या कैओस हो जाए? बैकडोर चैनल से तो बातचीत हमेशा होती रहती है, पॉलिटिकल पार्टीज हमेशा बातचीत करती है, लेकिन मुझे कोई नहीं नजर आ रहा कि इसका कोई नतीजा निकलेगा। हमारे लिए कोई मुज़ाकरा सिर्फ इधर तक अहमियत है कि इलेक्शन हो, लेकिन मुझे पूरा यकीन है कि इन्होंने इलेक्शन नहीं करवाने। PTI चेयरमैन इमरान खान ख़मीस या जुमे ते लॉन्ग मार्च की तारीख़ जो ऐलान करे छॾियो। इमरान खान बैकडोर ॻाल्हियुनि जी तस्दीक कंदे चयो आहे त सियासी जमायतुनि सां बैकडोर ॻाल्हियूं मामूल जी ॻाल्हि आहे, पर खेसि हाणे को नतीजो नज़र नथो अचे, छो त असां मुल्क में जमहूरियत जी बहाली जो मुतालबो करे रहिया आहियूं। ख़मीस या जुमे ते लॉन्ग मार्च जे तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। असां एस्टेब्लिशमेंट आहियूं, असां स्पेशलिस्ट आहियूं। ही लॉन्ग मार्च माज़ी जे समूरनि एहतजाजनि खां मुख़्तलिफ़ हूंदो। लॉन्ग मार्च पुरअमन हूंदो, जंहिंमें फैमिलीज़ भी हूंदियूं। समूरा इंजॉय कंदा। अवाम जो समुंड जॾहिं इस्लामाबाद पहुचंदो त उन्हनि खे पाण ई मालूम थी वेंदो। सेनेटर सैफुल्ला नियाज़ी असांजी हिकमत अमली तहत अंडरग्राउंड है। चीफ इलेक्शन कमिश्नर बुज़दिल माण्हू है। पेट्रोलियम जो सेक्रेटरी रहण दौरान मथस भी केस है। इमरान खान की नाअहली ख़िलाफ़ सिंध में कंहिंखे भी पुरतशद्दुद एहतजाज की इजाज़त न ॾिनी वेंदी। जेकॾहिं कानून की भञकड़ी कई वई तो सख़्ती सां मोड़ियो न वेंदो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शरजील इनाम मेमण की प्रेस कॉन्फ्रेंस संदसि वणे त इमरान खान हाणे सादिक यमीन नाहे रहियो। संदसि नालायकी साबित थी चुकी है। एक मुनाफ़िक शख्स जो चेहरो वावखो थी वियो है। इमरान खान अॼु बि लाडलो है। मुल्क में हिक ही वक्त ॿ धार कानून हली नथा सघनि। FATF की ग्रे लिस्ट में पाकिस्तान जो नालो ख़ारिज थियण में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पाक फ़ौज जो वॾो किरदार है। तहरीक इंसाफ़ से कंहिं क़िस्म जूं ॻाल्हियूं न पयूं थियनि। आम चूंडूं मुक़रर वक़्त ते थींदियूं। कानून मूजिब ईंदड़ महीने नओं आर्मी चीफ मुक़रर कयो वेंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि वणे त ग्रे लिस्ट में नालो ख़ारिज थियण खां पोइ पाकिस्तान ते हाणे कंहिं भी क़िस्म की पाबंदी लागू न थींदी। PTI ग्रे लिस्ट में नालो ख़ारिज थियण जो क्रेडिट हासिल करण की कोशिश करे रही है।
चौधरी परवेज़ इलाही ईंदड़ हालतुनि में इमरान ख़ान जो साथ न ॾींदो। तुषा खाना जे हवाले सां नओं क़ानून गौर हेठि आहे। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी नाअहली ख़िलाफ़ इस्लामाबाद जे इलाइक़े फैज़ाबाद में एहतजाज ऐं भंजराह ते पीटीआई क़यादत ऐं कारकुननि ख़िलाफ़ वधीक 4 केस दाख़िल। एफआईआर जो अंग 8 थी वियो। 3 एफआईआर दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल कयूं वयूं। केसनि में इमरान ख़ान, सेनेटर फैसल जावेद, आमिर कियानी, वामिक क़यूम, अब्बासी, राजा राशिद, उमर तनवीर, राशिद नसीम ऐं राजा माजिद समेत 78 सुञातल ऐं सवें अणॼातल माण्हू नामज़द। एहतजाज दौरान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि पुलिस, एफसी ऐं इंतिज़ामिया मथां पथराव कयो, जंहिंमें 5 एहलकार ज़ख़्मी पिणु थिया। एफआईआर जो मतन पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजी नाअहली बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। बैरिस्टर अली ज़फ़र फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन ते फ़ैसिले खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा। दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर। चीफ जस्टिस अतर मिनल्ला केस जी ॿुधणी कंदो। फवाद चौधरी चवे थो त क़ौमी धारा जे लीडर खे नाअहल करण जो मक़सदु मुल्क खे कमज़ोर करणु बराबरि आहे। फॉरेन फंडिंग केस जे ॿुधायल फ़ैसिले ऐं वेबसाइट ते रखियल फ़ैसिले में फ़र्क़ु आहे। अॻवाननि मशवरो ॾिनो आहे त एहतजाज खे लॉन्ग मार्च में तब्दील कयो वञे। बंदि कमरनि में फ़ैसिलनि जो वक़्तु गुज़री चुको आहे। सभिनी खे आइन जो एहतराम करणु घुरिजे। फ़ौजी इदारे बदिरां आइन टोड़ींदड़ जर्नेल जो नालो खणी मज़म्मत कई वञे। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जो लाहौर में आसमा जहांगीर कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवण त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो ट्रायल कंहिं मिलिट्री कोर्ट न पर सिविल कोर्ट कयो हो। जंहिं बेंच में फ़ौजी अदालतुनि जो क़याम जो मामिलो आयो, मां उन जो हिसो हुयुसि। मां जूनियर तरीन जज ऐं अक़लियती फ़ैसिले जो हिसो हुयुसि। पाकिस्तान खे अदलिया ऐं एग्ज़ीक्यूटिव जी ज़रूरत आहे। पाकिस्तान खे एग्ज़ीक्यूटिव तौर ते हिसो फ़ौज जी ज़रूरत न आहे। पाकिस्तान मां जमहूरियत खे कढणु उन जे पुठीअ में खंजर हणणु ऐं वतन दुश्मनी हूंदी। सिंध में बोर मुतासिरनि जी सहायता न थियण वारो मामिलो। सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे जजिस रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। दादू जोही मेहड़ के इंशा सांगर टंडे आदम शिदातपुर खिप्रो जे जजिस रिपोर्ट जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त ज़िलनि तोड़े तालुकनि में बोर मुतासिरनि खे को बि रिलीफ फराहम न थी सघियो आहे। बोर खां पोइ सॼी सिंध में इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो आहे। हज़ारे एकड़ ज़मीन पाणीअ में ॿुॾल आहे। घर ढहण सबबि माण्हू तकलीफ़ुनि में आहिनि। पोखियल फ़सुल तबाह थी विया। हुकूमत संदन सार नाहे लधी। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जुडिशल कमीशन में 3 पुराणनि नालनि खे शामिल करण ते एतिराज़ वारे छॾिया। जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जो चेयरमैन जुडिशल कमीशन खे हिकु ॿियो ख़त में सिंध हाई कोर्ट जे जस्टिस हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस शफ़ी सिद्दीकी जा नाला ॿीहर आणण ते एतिराज़ उथारियो वियो। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस शाहिद वई जे नाले ते बि एतिराज़ वारियो वियो। डीजी रेंजर सिंध मेजर जनरल अज़हर वकास जी मटियारी अहमद शहीद सिपाही मोहम्मद रमज़ान जे पोयरनि सां ताज़ियत। डीजी रेंजर सिंध जो चवणु आहे त कराची शहर जे अमन लाइ कंहिं बि क़ुर्बानी खां न किबाए वेंदो। सिंध रेंजर जा ऑफिसर तोड़े जवान ॾोहारियुनि सां मौज हणण जी भरपूर सलाहियत रखनि था। कराची में पीटीआई कारकुननि ताहा शेख जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ सेंट्रल पुलिस ऑफिस ॿाहिरां एहतजाज। आई चंद्रीगढ़ रोड ब्लॉक ट्रैफिक मुअतल। पुलिस सां ॻाल्हियुनि खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो। आलमगीर ख़ान जो चवणु आहे त जेकॾहिं ताहा शेख जा क़ातिल गिरफ़्तार न थिया त सीएम हाउस ॾांहुं मार्च कयो वेंदो। मलीर जे शादमा टाउन वारे इलाइक़े में चोरीअ जे शक में पीरसन खे रसनि सां ॿधी तशदुद जो निशानो बणायो वियो। वीडियो वायरल। वीडियो में कुझु माण्हू पीरसन खे रसनि सां ॿधी तशदुद कंदे नज़र अचनि था। मलीर पुलिस कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि दानियाल ऐं विलायत ख़िलाफ़ तशदुद जो केस दाख़िल करे वरितो। हिकु जवाबदार विलायत गिरफ़्तार, हिक जी
गिरफ़्तारी लाइ छापा जारी। ॾखण भरिसां ॻोठ हाजी हजम वासी नौजवान हथियारबंदनि जे फायरिंग में मारिजी वियो। हथियारबंदनि मोटरसाइकिल ते सुवार नौजवान एहसान मिर्ज़त खे गोली हणी क़तल कयो। मक़तूल जे भाउ ॿुधायो त हुननि जी कंहिंसां का बि दुश्मनी नाहे। एहसान खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। कोडे जी भरिसां ॻोठ मिठड़ी मां गुज़िरियल ॾींहुं अगवा थी वियल ॿारड़ीअ खे पुलिस बाज़ियाब करण जी दावा करे छॾी। पुलिस मूजिबि अगवा थी वियल ॿारड़ी सलमा खे मिठड़ी पुल वटां बाज़ियाब करायो वियो आहे। जवाबदार फ़रार थी विया। जवाबदार मुन्नू बुर्दी ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। मेड़ वेझो बोर मुतासिरनि सां हादसो। ॻोठ नौरोज़ चांडियो जे रहवासी बोर मुतासिरनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली सादिक माछी भरिसां कल्टी। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। बोर जो पाणी ख़तमु थियण खां पोइ मुतासिर वापसि ॻोठ वञी रहिया हुआ त साणनि हादसो पेश आयो। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। भिटशा वेझो खंडू रोड ते चौहान बिरादरी जे ॿिनि हंधुनि में मामूली ॻाल्हि था झेड़ो लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 12 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सखर में हिकु ॾींहुं अॻु मारिजी वियल तंगवाणी वासी शफ़ी मोहम्मद खोसे जो क़ातिल पुलिस एहलकार संदसि भाइटियो निकितो। पुलिस मूजिबि शफ़ी मोहम्मद खोसे खे मिल्कियत जे मामले तां भाइटे परवेज़ खोसे क़तल कयो आहे। गिरफ़्तार जवाबदार क़त्ल जो एतिराफ़ पिणु करे वरितो। सन में पाणी जे मोटर मां करंट लॻण सबबि नींगर फोती वियो। फोती नींगर अतावला में मुंहिंजो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो।